अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट से गड मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, पिन पॉइंट में पाण अॼु डिस्कस कंदासीं पाकिस्तान जी जेका मौजूदा सियासी सूरत हाल है ऐं ख़ासि तौर ते इस्लामाबाद जी जेका सूरत हाल है उहा इंतिहाई जेका है दिलचस्प थींदी पई वञे। उन सां गॾोगॾु इमरान ख़ान जेको लाहे अमल अपनाइण वञे पियो उहो बि तमामु घणो दिलचस्प थींदो थो वञे, छाकाणि त स्पीकर क़ौमी असेंबली पारां जॾहिं नओं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे MNA जा इस्तीफ़ा मंज़ूर कया विया त उनखां पोइ इहे एतिराज़ बि स्पीकर क़ौमी असेंबली ते साम्हूं आया त उहो किस्तुनि में या कंहिं 9 या 10 मेंबरनि जा जेके इस्तीफ़ा मंज़ूर नथो करे सघे, उनखे जेकॾहिं इस्तीफ़ा मंज़ूर करणा आहिनि त सभिनी मेंबरनि जा गॾिजी इस्तीफ़ा मंज़ूर करणा आहिनि। पर उनखां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन ते जेका हिन वक़्तु पोज़ीशन वरिती आहे उहा इंतिहाई दिलचस्प आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां इन 9 सीटुनि ते इमरान ख़ान के उम्मीदवार बिहारण जो जेको आहे फ़ैसिलो कयो वियो आहे। इमरान ख़ान इन 9 सीटुनि ते पाण पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो MNA हूंदो। उनखां गॾोगॾु पाकिस्तान जी सियासत में कुझु अफ़सोसनाक जेके वाक़िया थिया आहिनि उन्हनि खे बि अॼु जे प्रोग्राम में पाण डिस्कस कंदासीं। जीअं बलूचिस्तान में पाक आर्मी जे हेलीकॉप्टर सां हिकु हादसो पेश आयो ऐं उनखां पोइ उन ते बि पॉइंट स्कोरिंग या जेका सियासी जेको मक़सदनि लाइ उनखे इस्तेमालु कयो वियो ऐं उन ते प्रोपेगेंडा कई वई, उन ते बि आर्मी तरफ़ां सख़्तु रद्द अमल साम्हूं आयो आहे। पाकिस्तान में हर जेका बि एक्टिविटी थींदी आहे उनखे प्रोपेगेंडा जी शेप में जेको आहे सियासी पार्टियूं इस्तेमालु करण जी कोशिशि कंदियूं आहिनि। तंहिंखां पोइ हेलीकॉप्टर वारो जेको हादसो पेश आयो जंहिंमें पाक आर्मी जा ऑफिसर ऐं जेके जवान हुआ उहे 6 ॼणा शहीद थिया ऐं उनखां पोइ हिकु मख़सूस पार्टी जेका आहे उन पारां उनखे हिकु प्रोपेगेंडा टूल तौरु इस्तेमालु कयो वियो ऐं गुज़िरियल राति DG ISPR जनरल बाबर इफ़्तिख़ार तरफ़ां हिकु निजी TV खे इंटरव्यू ॾींदे इन ॻाल्हि खे जेको आहे जेको आहे शदीद मज़म्मत बि कई आहे ऐं उन्हनि सख़्तु कार्रवाई करण जो जेको आहे फ़ैसिलो पिणु कयो वियो आहे ऐं कुझु माण्हुनि खे उन्हनि टारगेट करे गिरफ़्तार बि कयो आहे। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। अॼु जे प्रोग्राम में मूंसां जेके सीनियर तज़िया निगार मौजूदु आहिनि, प्रोफेसर इनाम भट्टी साहब मौजूदु आहिनि ऐं इस्लामाबाद मां मैडम फ़िज़ा कुरैशी साहिबा मूंसां गॾु मौजूदु हूंदियूं, जॾहिं त इस्लामाबाद मां ई जावेद सूमरो साहब सीनियर तज़िया निगार, मैडम फ़िज़ा कुरैशी साहिबा सीनियर तज़िया निगार मूंसां गॾु मौजूदु हूंदा। अवां टिनी जी वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। सभ खां पहिरियां इनाम भट्टी साहब मूंखे इहो ॿुधाइजो त जेका पाकिस्तान जी सियासी सूरत हाल आहे उहा अवां जे साम्हूं आहे, पर हेलीकॉप्टर हादसे खां पोइ जेका मनफ़ी प्रोपेगेंडा पुठियां अवां खे कहिड़ा मक़सद नज़र पिया अचनि, छाकाणि त हिकु प्योर हादसाती जेको हुयो वाक़ियो पेश आयो आहे उन ते सियासी स्कोरिंग करे ऐं आर्मी खे जेको आहे डीमोटिवेट करण जी कोशिशि कई वई आहे। इन पुठियां अवां छा था सम्झो त कहिड़ा सियासी मक़सद थी सघनि था? महिरबानी अशफाक, पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी मूंखे पाण सां गॾु प्रोग्राम में शरीक करण ते। हीउ जेको अॼु जो दौरु आहे इहो दौरु इंफॉर्मेशन, मिस इंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन खे वधीक तेज़ी सां फैलाइण जो दौरु आहे ऐं जंहिंमें ख़ासि करे जेका सोशल मीडिया आहे उहो इन ई तरीक़े जो रोल अदा करे थी पई, जंहिंमें कंहिं बि सतह ते कंहिं बि शइ जे उन जी तहक़ीक़ करे मुकमिल तरह ते उनजी ॼाण हासिलु करण खां सवाइ ईअं ई ॿुधियूं सुधियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि जे बुनियाद ते माण्हू ॻाल्हियूं अॻिते करे था छॾनि ऐं पोइ उनखे के माण्हू पंहिंजे मुफ़ादनि जे लाइ बि इस्तेमालु कनि था। उन में हिकिड़ी जेका कोताही आहे उहा इहा थिए थी त जॾहिं बि इन क़िस्म जा के हादसा या वाक़िया थींदा आहिनि त उन जी मुकमिल तरह सां रिपोर्टिंग जेकॾहिं उन लाॻापियल इदारे जे तरफ़ां पब्लिक कई वञे थी त तॾहिं पोइ उन ते को बि कंहिं क़िस्म जो केरु माण्हू पंहिंजो को अहिड़ो मौक़ुफ़ नथो ॾेई सघे जंहिंखे प्रोपेगेंडा चइजे या उनजे ख़िलाफ़ का जेका आहे सा मुहिम जुई चइजे। पर छाकाणि त हिन साॻे वक़्त ते हिकु त जंहिं एरिया में उहो हेलीकॉप्टर सां हादसो पेश आयो उहो ख़ुदि एरिया हिकिड़ो तमामु सेंसिटिव आहे, बलूचिस्तान जो जेको ख़ासि करे तुर्बत इन एरिया माज़ी में अहिड़ा वाक़िया थींदा रहिया आहिनि। ऐं ॿियो जेको इन साॻियनि ई ॾींहंनि में जेको MNL ज़वाहिरी जो ड्रोन अटैक जो थियो अमेरिका जे तरफ़ां डिक्लेरेशन, उन में बि ख़ुदि हिकिड़ी तव्हां ॾिसंदव त सैटरडे ते उहो अटैक थियो पर ख़ुदि अमेरिका उन जी जेका वञी करे ऐलान कयो उहो उन साॻे ॾींहं ते साॻे टाइम ते करण जे बजाए
2 ॾींहंनि खां पोइ कयो। इहे ख़ुदि शयूं हिकिड़ियूं सवालिया बणिजी वियूं, जंहिंजे करे इहे सभु शयूं जेके आहिनि उन प्रोपेगेंडा ऐं पॉइंट स्कोरिंग या पॉलिटिकल उन जे पुठियां के मुफ़ादात या के मनफ़ी जेके आहिनि शयूं उन्हनि जो हिकिड़ो सबबु नज़र अचे थो। पर आउं सम्झां थो त वधीक उहो लाॻापियल इदारो जेको आहे उहो उनखे सही तरीक़े सां बयानु करे सघे थो, या उन्हनि जी ज़िमेवारी आहे त हू जेका बि शइ यकीनी तौर ते ॾींदा ॿुधाईंदा उहा सही ऐं सची हूंदी। ऐं ॿी जेका शइ आहे त कम्युनिकेशन जा जेके टूल्स हूंदा आहिनि, जंहिंमें ख़ुदि उन हेलीकॉप्टर जे अंदरि जेको हुननि जो कम्युनिकेशन जो रिकॉर्डर सिस्टम हूंदो, उन जी जॾहिं एनालिसिस ईंदी त उहे ई सभु शयूं वाज़े थी वेंदियूं। बाक़ी जेके ॿुधियूं सिधियूं ॻाल्हियूं हुजनि थियूं उन्हनि ते को एतिरो एतबार नथो करे सघिजे। पर आउं सम्झां थो इन सॼे में मुख्य जेको सबबु आहे उहो इहो आहे त मिसइंफॉर्मेशन, इंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन जेको आहे इन्हनि जी पाण में अॼु जे दौर में जंग रहे थी, उहा रहंदी। हाणे उहा केतिरी सची ऐं कूड़ी साबित थी थिए, थी सघे थो अॻिते हली करे कुझु सालनि खां पोइ वरी उन्हनि जूं रिपोर्ट्स अञा ताईं ॿियूं थींदियूं रहनि। इहे साॻिया वाक़िया माज़ी में ज़ियाउलक जे जहाज़ जे साने खे बि अॼु ॾींहं ताईं जेके उन जे लाइ ॻाल्हियूं थींदियूं थियूं उहे मुख़्तलिफ़ आहिनि। जॾहिं उन जे लाइ धुरियूं ॿी का रिपोर्ट कनि थियूं, ॿियूं धुरियूं ॿी रिपोर्ट कनि थियूं, पर संदन पंहिंजे इदारे जे तरफ़ां जेका रिपोर्टिंग उन वक़्त खां वठी करे हिन वक़्त ताईं कई वई आहे उहा वरी मुख़्तलिफ़ क़िस्म जी आहे। तंहिंजे करे बि इहे हिकिड़ा सुवाल जनम वठनि था। त आउं सम्झां थो इन सॼे जे पुठियां हिकिड़ो इहो वॾो सबबु आहे त इदारा उन्हनि शयुनि खे चिटो वाज़े ऐं सिधो जेकॾहिं खोले करे पेश कंदा पब्लिक जे आॾो विथ ऑल दी टेक्निकल प्रूफ्स, त पोइ उनखे केर बि पंहिंजी पॉइंट स्कोरिंग न करे सघंदो। जी फिज़ा कुरैशी साहिबा, अवां ॾे इहो साॻियो सवाल त हेलीकॉप्टर हादसे खां पोइ अवां छाकाणि त इस्लामाबाद में मौजूदु आहियो त मनफ़ी प्रोपेगेंडा पुठियां अवां खे इस्लामाबाद में वेठे छा थो लॻे त कहिड़ा सियासी मक़सद हासिल कया पिया वञनि, ऐं अहिड़ी सूरत हाल में जॾहिं उहा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते इहे इल्ज़ाम लॻा आहिनि ऐं उन्हनि पारां न्यूट्रल जा लफ़्ज़ ऐं जेका इस्टेब्लिशमेंट ते जेको आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हमला कया पिया वञनि, त अहिड़ी सूरत हाल में अवां सम्झो था त हेलीकॉप्टर वारे हादसे ते सियासी पॉइंट स्कोरिंग करण को सियासी मक़सद हासिल करण हुयो इन में? महिरबानी अदा इशफाक। पॉलिटिकल साइंस जो हिकिड़ो वॾो फिलोसोफर आहे थॉमस हॉब्स। उनजी काफ़ी थियरीज़ मशहूर आहिनि। हिकिड़ी उनजी थियरी आहे मैकेनिस्टिक थियरी ऑफ ह्यूमन नेचर। उन जे मुताबिक़ थॉमस हॉब्स चवे थो त जेके ह्यूमन्स आहिनि उहे ज़रूरी तौर ते नेसेसरली ऐं एक्सक्लूसिवली सेल्फ इंट्रस्टेड हूंदा आहिनि, ऐं उहे जेका बि कमु कंदा आहिनि उहो मोटिवेटेड हूंदो आहे त उन्हनि जी जेके डिज़ायर्स आहिनि, ख्वाहिशूं आहिनि, जेका पोइ पावर जी बि थी सघे थी, स्टेटस जी बि थी सघे थी, त हू जीअं पंहिंजी सिचुएशन खे बहितर रखी सघनि ऐं हू पंहिंजे सिचुएशन जे गिर्द था घुमनि। ऐं असां ॾिठो आहे त इमरान ख़ान जी सॼी सियासत जे दौर में जेको बि असांजो तजुज़ियो रहियो आहे ऐं सभिनी माण्हुनि उनखे जेको आहे उहो मुशाहिदो कयो आहे त हू पॉपुलिज़म जी पॉलिटिक्स थो करे। त जेका पॉपुलिस्ट पॉलिटिक्स हूंदी आहे उनजो हिकिड़ो वॾो हथियार इहो हूंदो आहे त जेके एग्ज़िस्टिंग इंस्टीट्यूशनल वीकनेसिस आहिनि उन्हनि खे तव्हां एक्सप्लॉइट कयो। सिंधीअ में चवंदा आहिनि त हरामड़ो हणे त ॿ भाङा खणे। असां माज़ीअ में MQM खे बि ॾिठोसीं त हू पॉपुलिस्ट पॉलिटिक्स जेको आहे सो कंदा रहंदा हुआ। सो इहो आहे त हिकिड़ी फशरीबाज़ी करे, नारेबाज़ी करे ऐं जेको आहे उहो सॼो हिकिड़ो पॉपुलिज़म करे फॉलोवर्स खे उन सॼे दग ते लाहिण। माण्हू जेके आहिनि सो तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी सारा माण्हू ऐं स्पेशली नौजवान जिन जी उन क़िस्म जी न सियासी तरबियत आहे न सियासी तालीम आहे, उहे फशरीबाज़ीअ में हुशीअ में पुठियां हलंदा था रहनि। सो हीउ जेको हेलीकॉप्टर जो जेको दुखदायक वाक़ियो पेश आयो आहे उन ते जीअं ई इहो वाक़ियो पेश आयो त असां ॾिठोसीं त हिकिड़ी ऑर्गेनाइज़्ड सोशल मीडिया जी मुहिम यूथियन जे पारां असांखे नज़र आई, ऐं इन हद ताईं जो मेजर जनरल सरफराज़ जे घर वारनि खे उन शइ जो एतिरो सदमो रसियो जो सदर साहब खे हुननि फनरल में अचण जी इजाज़त कोन ॾिनी। ऐं इहा ई ॻाल्हि इमरान ख़ान जे लेवल ताईं थी जंहिंजी उन ॾींहुं पोइ वरी फवाद चौधरी साहब जेको आहे सो तरदीद कई त न ईअं कोन्हे को। सो नज़र ईअं थो अचे त इमरान ख़ान जेको आहे इन क़िस्म जा उहे
टूल्स यूज़ करे जेको हू न्यूट्रल्स जी तो ॻाल्हि करे त हू उन्हनि खे मछराइण थो घुरे। हू चवंदा आहिनि न त ॿ पिंच कंदा रहो त उनखे मछराइण थो घुरे त जीअं हू उन में सॼी गेम में टुपी पवनि। बार बार हुननि जे तरफ़ां हिकिड़ो नैरेटिव थो अचे त असांजो सियासत सां को बि वास्तो कोन्हे ऐं ही उन्हनि खे मछराइण घुरे थो त हू उन में टपी पवनि ऐं ज़ाहिर ज़हूर जेको हू चाहे थो उहो रोल अची हू पंहिंजो प्ले कनि। सो इलेक्शन कमिश्नर जे हवाले सां जेको असां ॾिठो त हुन इहो ताज़ो बयानु ॾिनो आहे त न्यूट्रल्स जे तरफ़ां इलेक्शन कमिश्नर जो जेको आहे सो नालो आयो आहे। हालांकि उन कमेटीअ में हुन जा पंहिंजा माण्हू जेको आहे परवेज़ खटक उन कमेटीअ में हो ऐं ताज़ो जेको आहे सो इन्हनि जा बयान आया त इन क़िस्म जी का बि शइ कोन हुई, पर उहो मतिलबु हिकिड़ो कूड़ सूड़ हणी ऐं पंहिंजो पाण खे मोतबर कराइणो आहे, पंहिंजी ॻाल्हि रखणी आहे ऐं पोइ उन सॼी शइ जो ढंढोरो पिटणो आहे। सो दिस इज़ रियली वेरी सॉरी। ऐं स्पेशली हिन क़िस्म जे इंसिडेंसिस में इन्हनि खे एक्सप्लॉइट करणु इट्स वेरी रियली मतिलबु ॾाढो दुखदायक आहे। ऐं इन क़िस्म जी जेका पॉलिटिक्स जा हिकिड़ा बुनियाद PTI ऐं इमरान ख़ान विधा आहिनि इहे के सेहतमंद सियासत नथी चई सघे। ठीक है मैडम। जावेद सुमरू साहब मूंखे इहो ॿुधाइजो त अवां जो छा इन ते पॉइंट ऑफ व्यू आहे त हेलीकॉप्टर जहिड़ो हादसो जेके पाकिस्तान जी सियासी सूरत हाल आहे उन में हिकु जेको आहे बलूचिस्तान में ॿोॾ वारी सूरत हाल उते पाक आर्मी जेका आहे कमनि में मसरूफ़ हुजे ऐं उन में हिकु हेलीकॉप्टर खे हादसो पेश अचे ऐं उन ते अफ़सोस करण जे बजाय उन ते सियासत करणु इस्लामाबाद में इन हवाले सां इन अमल के कीअं पियो ॾिठो वञे त अवां जो छा टेक आहे? हेलीकॉप्टर हादसे खां पोइ जेका मनफ़ी प्रोपेगेंडा कई पई वञे उन पुठियां कहिड़ा मक़सद थी सघनि था अवां जे तज्ज़िये में? महिरबानी अशफाक साहब, हिन सॼी सूरत हाल खे जेकॾहिं ॾिसे जेको हेली क्रैश जो वाक़ियो आहे जनरल सरफराज़ हुन सां गॾु जेके ॿिया मेजर जनरल हुया उहे इन ते जेॾी महिल इहा ख़बर बहसियत जर्नलिस्ट मूंखे पई त असां फौरी तौर ते DG ISPR सां या उनजे लाॻापियल इदारे जे माण्हुनि सां राब्तो कयो। उन्हनि असांखे पहिरियों त इहा ॻाल्हि कंफर्म कई त इहो क्रैश थियो आहे, पर असांखे ख़बर हलाइण खां रोकियो वियो। इहो आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया जी हिकिड़ी ज़िमेदारी त असांखे जॾहिं ख़बर पई त असां ज़रियनि खां या ॿिए कंहिं मामलनि ते असां इन ख़बर खे आमिर न कयोसीं, पर इहा फौरी तौर ते सोशल मीडिया ते अहिड़ी ख़बर इन हवाले सां हली जो आख़िर में कुझु कलाकनि खां पोइ उन्हनि खे इहा प्रेस रिलीज़ जारी करणी पई त इहो हादसो थियो आहे। उनजे लाइ सर्च ऑपरेशन थिए पई ऐं उनखे मतिलबु स्टेप बाय स्टेप प्रेस रिलीज़ जारी कई वई। हादसो थियो आहे, हिन महिल ताईं केरु ज़िंदा आहे केरु शहीद थी वियो आहे इन हवाले सां का बि पहिरीं प्रेस रिलीज़ में असांखे ख़बर न ॾिनी वई। उन खां पोइ जेका ॿिए ॾींहुं थियो, ॿिए ॾींहुं असांखे प्रेस रिलीज़ में ख़बर ॾिनी वई त हीउ वाक़ियो थियो आहे। उनमें जेके असांजा पाक फौज जा जवान हुया मेजर जनरल सरफराज़ उन्हनि सां गॾु ॿिया उहे समूरा जेका हेलीकॉप्टर में आहे उहे फ़ौत थी चुका आहिनि, उहे शहीद थी चुका आहिनि। उन खां पहिरियां ई इहा हिकिड़ी अहिड़ी असां बि सोशल मीडिया खे ऑब्ज़र्व कयूं था, असां यूज़ कंदा आहियूं, हिकदमि सां कुझु अहिड़नि नौजवाननि इन शइ खे एॾो मिसयूज़ करणु शुरू कयो जो असांजी बि सम्झ में न पई अचे त आख़िर इन्हनि नौजवाननि जे ज़हननि में इहा शइ छो वेठी आहे। हिकिड़ो हादसो आहे, उहो हादसो अञा उन ते उनजे मथां उनखे ॾिठो वञे थो, उनजी जांच कई पई वञे। उन खां पहिरियां ई इन क़िस्म जा इल्ज़ाम लॻाइणु इहो उन्हनि माण्हुनि जे तरफ़ आहे जिन खे शायदि हिन सॼे सूरत हाल जी सम्झ न आहे। उन सम्झ न हुअण जे करे हिकिड़ो माण्हू जेको तहरीक इंसाफ़ जेको कारकुन पंहिंजे घर में वेठो आहे ऐं उनखे घर में जेकॾहिं उहो कंहिं सोशल मीडिया जी एप्लीकेशन खे इस्तेमालु करे थो त उहो जेकॾहिं ट्रेन थिए थो, उन ट्रेन में उहो पंहिंजो हिसो विझे थो उनखे बग़ैर सम्झ दे। जीअं साईं इनाम साहब चयो त इहो हिकिड़ो डिसइंफॉर्मेशन जो दौरु आहे। डिसइंफॉर्मेशन जे दौर में इन्हनि नौजवाननि खे ख़बर ई कोन थी पए त असां छा था ट्वीट कयूं, असां कहिड़ी शइ फेसबुक ते पोस्ट था कयूं, उनजो असरु छा निकिरंदो। हाणे इन सॼे अमल में असरु इहो निकितो जो ॿिए ॾींहुं जॾहिं समूरनि शहीद थी वियलनि जो जॾहिं जनाज़ो इस्लामाबाद जे पिंडी जे रेसकोर्स ग्राउंड में थियो, उनमें सदर पाकिस्तान को उन्हनि न घुरायो। जॾहिं प्रोटोकॉल वाइज़ ॾिठो वञे त सदर जेको आहे पाक फौज जो पैटर्न इन चीफ हूंदो आहे उनखे बि न घुरायो वियो। इन सॼी सूरत हाल खे ॾिसूं त इहा सॼी सूरत हाल नज़र अचे थी त पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे पारां जंहिं तरीक़े सां सोशल मीडिया खे इस्तेमालु कयो पियो वञे, उन सोशल मीडिया जे ज़रिए ई उन्हनि खे कामयाबी थी मिले। पर जेकॾहिं बहसियत साहब ई मां ॾिसां त ग्राउंड लेवल ते हक़ीक़तूं ॾिसूं त उन क़िस्म जी उन्हनि खे पॉपुलरिटी न आहे ऐं हू बसि इन हवाले सां सोशल मीडिया खे बहसियत हिकिड़ो टूल इस्तेमालु करे पंहिंजी कामयाबी जो जेको झंडो गाड़णु चाहिनि था। ऐं बाक़ी इहो अञा ताईं हिन जी जांच हली रही आहे। जेसिताईं असांजी इंफॉर्मेशन आहे त इहो हिकिड़ो टेक्निकल फॉल्ट हो जंहिंजे करे इहो हेली क्रैश थियो
ऐं उनखे अञा वधीक जांच कई पई वञे। ॾिसूं हाणे उनजो रिज़ल्ट ऑफिशियली ISPR जे तरफ़ खां छापो जारी कयो वञे। ठीक है, जीअं सभिनी महिमाननि जेका है तजिए निगारनि पंहिंजे तजिए में इहा ॻाल्हि कई आहे त इहो प्रोपेगेंडा हुयो ऐं जेकॾहिं प्रोपेगेंडा जी ॻाल्हि कई वञे त मुंहिंजे दिमाग़ में जोसेफ गोइबल्स जो जेको आहे हिकु हवालो जेको आहे अचे थो त हिटलर जो वज़ीर हुयो जेको वज़ीर मिनिस्टर ऑफ प्रोपेगेंडा हुयो ऐं उन जी चवणी आहे त कूड़ एतिरे कॉन्फिडेंस सां ॻाल्हायो जो अव्हांखे उहो सच लॻणु शुरू थी वञे त हिन वक़्तु पाकिस्तान में जेका सियासी सूरत हाल आहे या उन ते जेका पोज़ीशन जेका वरिती पई वञे त उहा एतिरे कॉन्फिडेंस सां वरिती वेंदी आहे त इहे शक थींदो आहे, गुमान थींदो आहे त इहे जेके ॻाल्हाइण वारा आहिनि बिल्कुलु सच पिया चवनि ऐं जोसेफ गोइबल्स जे जेको उन कॉल ते बिल्कुलु पूरा जेके आहिनि लहण वारा माण्हू आहिनि उहे बग़ैर कंहिं तहक़ीक़ जे, बग़ैर कंहिं इन्वेस्टिगेशन जे, बग़ैर कंहिं प्रूफ जे इहा ॻाल्हि कई वेंदी आहे त इहो कमु ईअं थियो हूंदो। हालांकि उन्हनि खे हक़ीक़तुनि खां बिल्कुलु बि उहे वाक़िफ़ न हूंदा आहिनि पर इनखे प्रोपेगेंडा चयो वेंदो आहे त हू कूड़ खे एतिरो रिपीटेडली उहो रिपीट कंदा आहिनि, चवंदा आहिनि त पोइ इहो गुमान थींदो आहे, इन ॻाल्हि जो शक थींदो आहे त शायदि जेका इहा ॻाल्हि कई पई वञे इहा ई सच आहे। ऐं प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, मुअज़िज़ महिमान मूंसां गॾु मौजूदु आहिनि। हिते वक़्तु थियो आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ अवां सां मिलनि था। नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम जे हिन हिसे में पाण ज़िक्र कंदासीं फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ख़िलाफ़ फॉरेन फंडिंग केस इलेक्शन कमीशन पारां उनजो फ़ैसिलो जारी कयो वियो आहे त उन ते मुख़्तलिफ़ जेके ॻाल्हियूं आहिनि उहे साम्हूं पियो अचनि। हिकु पॉइंट इहा बि आहे त इमरान ख़ान जेको कूड़ो क़समनामो जमा करायो आहे उन ते हू हमेशह जे लाइ नाअहल थी सघे थो नवाज़ शरीफ़ जियां, छो त केस जेको आहे इंतिहाई सिमिलर आहे नवाज़ शरीफ़ जो उन केस जे हवाले सां जेको अक़ामा जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में हुयो ऐं उन ते सुप्रीम कोर्ट पारां साबिक़ वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ के नाअहल करार ॾिनो वियो हो। मां पंहिंजे मौज़िज़ महिमाननि खां इन हवाले सां राय वठंदुमि। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, सभ खां पहिरियां अव्हां वटि मां सवाल रखां थो त छा फॉरेन फंडिंग केस में इमरान ख़ान हमेशह जे लाइ नाअहल थी सघे थो ऐं जेकॾहिं थी सघे थो त उनजा पाकिस्तान जी सियासत ऐं ख़ासि तौर ते तहरीक इंसाफ़ जी सियासत ते कहिड़ा असर पइजी सघनि था? अशफाक, पहिरीं त जेको इंग्लिश में जीअं कोट आहे न त जस्टिस डिलेड इज़ जस्टिस डिनाइड, त आउं हिते चवंदुसि त डिसीशन डिलेड इज़ डिसीशन मेलाफाइड। त ही केस जेको आहे एतिरा साल पुराणो, उनखे इलेक्शन कमीशन ईअं इंघाईंदी छो पई आई? ऐं बाक़ी ॿी शइ जेका आहे उहा इहा वाज़े आहे त जेको पाकिस्तान इलेक्शन कमीशन जो हींअर एक्ट आहे उन तहत इहो उन में बाक़ाइदा रिटन आहे त जेके जेके जमायतूं उहे इलेक्शन कमीशन वटि रजिस्टर्ड आहिनि उहे कहिड़ो कमु करे सघनि थियूं, कहिड़ो नथियूं करे सघनि। उन्हनि में हिकिड़ो शिक इहो बि आहे त का बि जमायत ॿाहिरां फंडिंग हासिलु नथी करे सघे। ऐं ॿियो उन खां पोइ इहो बि आहे त हिकिड़ा त ममनुआ मुल्क आहिनि जिन मां उहा फंडिंग हासिलु त छा पर उन लाइ सोचे बि नथो सघिजे, मतिलबु इहे शयूं हिकिड़ियूं। त जॾहिं हिकिड़ी जमायत पूरी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जे कंहिं कम में मुलविस आहे ऐं उन जा सबूत आहिनि त इलेक्शन कमीशन जे एक्ट तहत उहा जमायत ब्लैकलिस्ट थी वेंदी। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त ईअं ई अहिड़े ई तरीक़े सां ॿियूं बि कुझु शयूं आहिनि। मिसाल तौरु जीअं का जमायत जेकॾहिं दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस आहे या टेरर फाइनेंसिंग में मुलविस आहे त उहा जमायत बि कालदम करार थी वेंदी। ऐं इहो तव्हां माज़ी में ॾिठो हूंदो त जेको TLP वारनि सां थियो उहो बि इन ई इलेक्शन कमीशन जे उन एक्ट तहत थियो, यानी पाकिस्तान जो इलेक्शन जो जेको एक्ट आहे 2007, पोइ वरी उन खां पोइ शायदि 2017 में उहो मॉडिफाई थियो आहे। त इहे शयूं जेके आहिनि त मूंखे सिर्फ़ु इहो आहे त 2014 खां मुंहिंजे ख़्याल में अकबर एस बाबर जो इहो दाख़िल थियल हुयो इलेक्शन कमीशन वटि दरख़्वास्त हुई, उनखे एतिरो छो डिले कयो वियो? ऐं जॾहिं ख़ुदि इमरान ख़ान खे इक़्तिदार मिलियो त उनखे उन जे ई शायदि असर रसूख़ जे करे या वरी ईअं ई साहिब लोकनि जो जीअं तरीक़ेकार हूंदो आहे त जॾहिं पाण बादशाह सलामत वेठो हुजे त पोइ उनजे ख़िलाफ़ केर बि काज़ी का केस ॿुधण जी
जुरत नथो करे सघे शायदि, या ईअं हो। ऐं पोइ जॾहिं उहे सभु शयूं थी वियूं त हाणे उहे वरी सभु केसिस वापसि जेको आहे सो थी विया, खुली बि विया, ऐं इहा शइ साबित बि थी वई त इनाम साहब जेका ॻाल्हि अवां कयो पिया त इलेक्शन कमिश्नर जे हवाले सां जॾहिं बादशाह सलामत पाण तख़्त ते मौजूदु हुया त फ़ैसिलो न आयो, हिन जो मतिलबु इहो आहे त जॾहिं बि बादशाह सलामत तख़्त ते वेठो हूंदो उहो कुझु बि ग़लति कंदो उन ख़िलाफ़ु न थींदो, ऐं हिन वक़्तु जेकॾहिं थिए पियो त हिन वक़्तु जेको बादशाह सलामत मौजूदु आहे छा उन जे चवण ते पियो थिए? इहो चवण ऐं न चवण खां वधीक ईअं आहे, जेको असां वटि हूंदो आहे न, शाह खां वधि शाह जा वफ़ादार जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजा कारनामा करे ॾेखारींदा आहिनि। त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, लाज़िम न आहे त इमरान ख़ान उन्हनि खे इंस्ट्रक्शन्स ॾिना हुजनि त मुंहिंजे ख़िलाफ़ु केस न ॿुधो या उनखे वधीक जेको आहे सो तेज़ी सां न उकलायो, ऐं लाज़मी न आहे त हींअर वरी शहबाज़ शरीफ़ को उन्हनि खे आर्डर्स जारी कया हुजनि त जल्दी कयो इन मामले खे उकलायो। पर ही हिकिड़ो ख़ुदि उन इदारनि जी हिकिड़ी कमज़ोरी थिए थी त उहे इदारा जेके इंडिपेंडेंट आहिनि, जेके आइनी कानूनी तौर ते इंडिपेंडेंट आहिनि, उहा पंहिंजी इंडिपेंडेंस जेका आहे पाण विञाइनि था। उन्हनि खे उन वक़्तु जेॾी महिल हुननि खे उहे आज़ादाना फ़ैसिला करणु खपनि, उहा पंहिंजी आज़ादी पाण विञाइनि था। उन जो सबबु हिकिड़ो सिर्फ़ु इहो थो थिए त हू पाण खे वणाइण ख़ातिर शायदि ईअं कनि था। त आउं हिनखे इन नज़र सां ॾिसां थो, ऐं नथो सम्झां त को रिटन में या फ़ोन जे ज़रिए या कंहिं थर्ड मैसेंजर जे ज़रिए को मैसेज ॾिनो वेंदो हुजे त इनखे रोकियो या इनखे स्पीड अप कयो, पर ही इदारा ख़ुदि जे तरीक़े प्रोसीजर एडॉप्ट कनि था। उहा हिकिड़ी वॾी ख़राबी आहे। ऐं इनखे इन नज़र सां ॾिसंदा आहियूं, ख़ुदि नेब हुजे या इलेक्शन कमीशन हुजे, उन्हनि जो हिकिड़ो तरीक़ेकार अहिड़ो थी वियो आहे त जेकॾहिं बादशाह सलामत पाण जेकॾहिं आहे ऐं उनजे ख़िलाफ़ु जेकॾहिं को केस आहे त पोइ उहे इदारा उन्हनि केसनि खे उन नज़र सां ॾिसनि था त इनखे स्लो कजे, कंहिंखे तेज़ कजे। इनाम साहब अवां सवाल तरफ़ वापसि था अचूं त छा इमरान ख़ान नाअहल थी सघे थो इन इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जे नतीजे में? आऊं त इनखे इन नज़र सां थो ॾिसां त रुॻो इमरान ख़ान न, मजमूई तौर ते पार्टी ब्लैक लिस्ट थी सघे थी, छाकाणि त फॉरेन फंडिंग जेका आहे उहा पार्टी जे नाले ते आई आहे, PTI जे नाले ते आई आहे। इमरान ख़ान त उन में वरी अञा हिकिड़ी डबल शइ थिए थी, जेको हुनजो बयान हल्फिया बयान जी जेका ग़लति बयानी आहे उहा उन वरी ज़िमरे में अचे थी त उहा ख़ुदि हुनखे पाण खे बि अफेक्ट करे सघे थी। ऐं हुअण जेकॾहिं इन जो जेकॾहिं जंहिं नज़र सां हुनखे ॾिसां थो त जेकॾहिं वाकई हिन ते डिसीशन अचे ऐं इलेक्शन कमीशन ते फ़ैसिलो करे त उन ते ॿ फ़ैसिला अची सघनि था। हिकिड़ो त PTI ख़ुदि काला करार थी वञे, ऐं ॿियो इमरान ख़ान ख़ुदि जेको आहे सो उहो उन ज़िमरे में अची वञे नाअहली वारे में। त जेकॾहिं हूअ PTI नाअहल थिए थी त इमरान ख़ान वरी ॿी का जमायत ठाहे उन जे ज़रिए वरी इलेक्शन में हिसो वठी सघे थो। पर जेकॾहिं PTI बि कालादम करार थी वञे ऐं इमरान ख़ान बि नाअहल करार थी वञे त ॿई जेके आहिनि से आउट ऑफ गेम थी वेंदा। ठीकु आहे। फिज़ा कुरैशी साहिबा साॻियो सवाल अव्हां वटि त छा फॉरेन फंडिंग केस में इमरान ख़ान नाअहल थियण थी सघे थो? जेकॾहिं थींदो त पाकिस्तान जी सियासत में हुनजा असर छा हूंदा? ऐं उनखां गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो त छा जेके माण्हू इहा ॻाल्हि था कनि त इमरान ख़ान के या तहरीक इंसाफ़ ते पाबंदी न लॻणु घुरिजे, छा अॼु बि उहो ई पुराणो जेको नारो आहे जंहिंखे नज़रिया ज़रूरत चयो वेंदो आहे उनखां माना कमु वरितो पियो वञे ऐं कानून ऐं आइन जी का बि हैसियत न आहे मुल्क में? जी आदाश दरअसल ही जेको सॼो फॉरेन फंडिंग केस आहे इहो पॉलिटिकल पार्टीज़ ऑर्डर 2002 जेको आहे उन जे तहत इन सॼे खे जेको आहे उहो डील पियो कयो वञे। मेन उन जे अंदरि इहो आहे, उन जी जेका शिक नंबर 2 आहे जंहिंमें दरअसल उन जी तारुफ़ या डेफिनेशन बयान कई वई आहे, उन में वाज़े तौर ते लिखियल आहे त फॉरेन एडेड पॉलिटिकल पार्टी माना उहा पॉलिटिकल पार्टी जेका कंहिं बि क़िस्म जी एड, उहा पोइ फाइनेंशियल हुजे या का ॿी हुजे, कंहिं गवर्नमेंट खां या पॉलिटिकल पार्टी फॉरेन कंट्री जी पॉलिटिकल पार्टीअ खां या जेको आहे फॉरेन नेशनल्स खां वसूल करे त उहा फॉरेन एडेड पॉलिटिकल पार्टी आहे। त ही जेको पूरो केस हलियो आहे ऐं अकबर एस बाबर जेको आहे 8 सालनि जो रिकॉर्ड पेश कयो आहे ऐं पूरी हिकिड़ी लिस्ट आहे तक़रीबन 351 कंपनीज़ आहिनि ऐं उन में केतिरा ई फॉरेन नेशनल्स बि आहिनि। अबराज ग्रुप जो जेको आरिफ साहब आहे उन सॼो जेको इहे सॼियूं कंपनीज़ आहिनि ऐं 351 उन्हनि जी सॼी लिस्ट मौजूदु आहे। इको तक़रीबन 70 सुफ़नि खां मथे जो जेको इलेक्शन कमीशन जो सॼो इहो आयो आहे, हे वर्डिक्ट आयो आहे, उहो 70 सुफ़नि खां मथे आहे जंहिंमें इहे सॼियूं डिटेल्स मौजूदु आहिनि ऐं स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान खां इन्हनि सभिनी अकाउंट्स जी डिटेल्स वरिती वई आहे जंहिंमें
ख़ुदि PTI 8 जेके अकाउंट्स आहिनि उन्हनि खे क़बूल बि कयो आहे, बाक़ी जेके आहे सो 11 या 13 अकाउंट्स जेके चवनि पिया त उहे उन्हनि खे क़बूल कोन पिया कनि। त ही जेको ख़ुदि पॉलिटिकल पार्टीज़ ऑर्डर 2002 आहे, इन जे तहत इहो साफ़ वज़ाहत सां इहो ॿुधाए थो त जेकॾहिं का बि पार्टी उहो साबित थो थी वञे त उहा फॉरेन फंडिंग में इन्वॉल्व आहे त उन जे ख़िलाफ़ जेको केस थींदो उहो डिसोल्यूशन आहे, उहो लिखियल आहे उन जे आर्टिकल 15 में त डिसोल्यूशन ऑफ पॉलिटिकल पार्टी आहे। ऐं जेको इलेक्शन कमीशन बि फ़ैसिलो ॾिनो आहे, जेको हाणे उन फेडरल गवर्नमेंट ॾांहुं मोकिलियो आहे, इहो एज़ पर लॉ आहे। उहो तव्हां ऑर्डर पढ़ी ॾिसो, उन जे 15(1) में इहो लिखियल आहे त फेडरल गवर्नमेंट अगरि सेटिस्फाई थी थिए त पॉलिटिकल पार्टी जेको आहे फॉरेन एडेड पार्टी आहे ऐं उहा उन ई तरीक़े सां हलंदी रही आहे त उहा उन जे खे गज़ेट में शामिल करे ऐलान कंदी ऐं पोइ उन ते सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो फाइनल वर्डिक्ट ॾींदी। सो शयूं इन तरफ़ वञनि पियूं जेके असांखे नज़र पियूं अचनि। ऐं तव्हां इहो बि ॾिठो हूंदो त PTI जेको आहे उहा इहा बि दरख़्वास्त ॾिनी त जेका स्क्रूटनी कमेटी जी कार्रवाई आहे उनखे खुफ़िया या सीक्रेट रखियो वञे। द क्वेश्चन इज़ वाई सीक्रेट when you are talking about, जॾहिं तव्हां चयो था त शफ़ाफ़ियत हुजे, रियासत मदीना जी ॻाल्हि था करियो, सादिक बि आयो, अमीन बि आयो, इन करे जो जॾहिं असीं नवाज़ शरीफ़ जी था ॻाल्हि करियूं या ज़रदारी जी था ॻाल्हि करियूं त उहे कॾहिं बि इन क़िस्म जा क्लेम्स नथा ॾियनि त असां रियासत मदीना बि ठाहींदासीं, असीं सादिक बि आहियूं, असीं अमीन बि आहियूं। हिननि जे लाइ मसइलो इहो आहे त इहो वर्डिक्ट ॾींदा रहिया आहिनि त पोइ सादिक ऐं अमीन जेको आहे उहे छो था चवनि त कार्रवाई खुफ़िया रखी वञे। हिकिड़ी ॿी शइ आहे, उहा इहा आहे त ही सिर्फ़ु फॉरेन फंडिंग जो इशू कोन्हे को, इन करे जो इलेक्शन कमीशन जो इहो जेको ऑर्डर आहे 2002 पॉलिटिकल पार्टीज़ जो ऑर्डर, उन में वज़ाहत सां लिखियल आहे त पॉलिटिकल पार्टी हर साल फाइनेंशियल ईयर जो उन में फॉर्म अनेक्सचर आहे त उन में पंहिंजा सॼा असेट, फंड्स, सोर्सिस ऑफ फंड्स उहे ॼाणाईंदी हर साल ऐं 60 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे उहा उते जमा कराईंदी। ऐं उहे फॉर्म्स जेके PTI जमा कराईंदी रही आहे इमरान ख़ान जी सहीअ सां उहे उते जमा कराईंदी रही आहे। उन में उहे कसमनामा ॾिनल आहिनि त असां का फॉरेन फंडिंग न वठंदा रहिया आहियूं। जेको तोशे खाने जो केस बि हलियो आहे, इमरान ख़ान उन्हनि खे बि डिक्लेयर कोन्हे कयो। यू हैव टू डिक्लेयर इट। हिन जी एक्सटेंशन में तोशे खाने जो केस बि अचे थो। यू हैव टू जावेद डिक्लेयर इट, सुमरो, मैडम अदरवाइज जावेद सुमरो साहब खां बि मौक़िफ़ वठी था वठूं। जावेद सुमरो साहब, जावेद सुमरो साहब, अव्हांजो छा मौक़िफ़ आहे इन हवाले सां? अव्हांजो तज्ज़ियो छा आहे त छा फॉरेन फंडिंग केस में इमरान ख़ान खे सज़ा मिली सघे थी, नाइल थी सघे थो? ऐं इन हवाले सां बि ॿुधाइजो त छा इमरान ख़ान जो हिन वक़्तु जेको मौक़िफ़ आहे, नैरेटिव आहे, छा उहो बैकफुट ते हलियो वियो आहे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खां पोइ, या हू वधीक एग्रेसिव थी विया आहिनि? इशफाक़, हिकु शइ मां हिते पंहिंजे ॾिसंदड़नि लाइ वाज़िह कयां त अकबर बाबर वारो इहो सॼो केस इलेक्शन कमीशन में मूं अटेंड कयो। उन खां पोइ जेके PTI वारनि इस्लामाबाद हाई कोर्ट में इन हियरिंग खे रोकराइण जे लाइ या इन हियरिंग खे डिले करण जे लाइ जेके दरख़्वास्तूं ॾिनियूं, ऐं उन सां गॾोगॾु हुन पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जा जेके फॉरेन फंडिंग जा जेके मामला इल्ज़ाम लॻाए करे फ़ारूक हबीब जे ज़रिए दरख़्वास्तूं ॾिनियूं, इहे समूरो जो समूरो अमल सिर्फ़ु इहो हुयो त हिन सॼे मामले जे अंदरि जेके इमरान ख़ान जे सयुनि सां डॉक्यूमेंट्स जमा थिया उन में इहो साबित थिए पियो त हिननि फॉरेन फंडिंग ख़ासि तौर ते उहा जेका ममनुआ फंडिंग आहे अहिड़नि मुल्कनि खां जीअं इंडिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे, या अहिड़ा शहरी जेके परॾे में रहनि था जिन जो तालुक़ु ऑस्ट्रेलिया उन इंडिया सां आहे या इसराइल सां आहे, उन्हनि खे साम्हूं रखंदे हिननि जा अकाउंट्स हुया, उन अकाउंट्स में उन्हनि जी डिटेल हुई जेका स्क्रूटनी कमेटी स्टेट बैंक जे ज़रिए कंफर्म कई। हाणे इन सॼे सिलसिले में मां इहो बि ॿुधायां त 8 साल लॻा सिर्फ़ु इन जे करे त PTI पारां हर मुमकिन इहा कोशिशि कई वई त इन जो डिसीशन कंहिं बि तरीक़े सां न ते इनखे डिले कजे। उन्हनि खे अंदाज़ो हुयो, फ़ैसिलो अचण खां पहिरियों बि असांखे अंदाज़ो हुयो, पर हिते हिकिड़ी टेक्निकल शइ तव्हां ज़रूरु ॾिसो त जेको दरख़्वास्त गुज़ार हूंदो आहे न,
उहो पंहिंजे पीरियड जे अंदरि इहो लिखंदो आहे त आया हिनखे न हल कयो वञे या इन्हनि अकाउंट्स जी जेका आहे जांच पड़ताल करे उन्हनि खे सेटिसाइड कयो वञे या उन्हनि खे ख़तमु कयो वञे। अकबर एस बाबर जी जेका दरख़्वास्त हुई उन दरख़्वास्त खे जेकॾहिं साम्हूं रखूं त उनजी पीरियड सिर्फ़ु इहा हुई त इहे जेके फॉरेन फंडिंग जा जेके बैंक अकाउंट्स आहिनि ख़ासि तौर ते इमरान ख़ान, असद कैसर, कासिम सूरी ऐं ॿियनि जिन सीनियर अॻुवाणनि पारां इस्तेमालु कया विया हुआ, पंजाब जे बि ख़ासि तौर ते सीनियर जेका PTI जी क़यादत आहे उहे चेक कया वञनि। इलेक्शन कमीशन उन पीरियड जे हद ताईं पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो आहे। पॉलिटिकल ऑर्डर्स एक्ट जे तहत हिननि पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो आहे। हाणे हिन वक़्तु जेका सूरत हाल इहा थी थिए त वफ़ाक़ी हुकूमत हाणे इनखे कहिड़े एंगल सां थी वठे। मुंहिंजी 2 ॾींहं पहिरियां जेको आहे लॉ मिनिस्टर आहे आज़म नज़ीर तारड़ उन सां बि ॻाल्हि थी आहे। उन वाज़े तौर ते चयो आहे त वफ़ाक़ी काबीना हिन जो फ़ैसिलो कयो आहे त इन हवाले सां हिकिड़ी डिक्लेरेशन सुप्रीम इन सॼी जावेद सुमरो साहब अवांजे कनेक्शन में शायद को मसलो आवाज़ सिंह तो अचे। ब्रीफ क्वेश्चन आख़िरी क्वेश्चन आहे। इनाम भट्टी साहब मूंखे इहो ॿुधाइजो त क़ौमी असेंबली जूं 9 सीटूं जेके ख़ाली थियूं आहिनि उन ते पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां या ईअं चइजे त इमरान ख़ान पारां पाण 9 सीटुनि ते उम्मीदवार तौर बीहण जो फ़ैसिलो कयो आहे। इन फ़ैसिले खे अवां कीअं था ॾिसो ऐं छा इहो अवां सम्झो था त हिकु वाइज़ डिसीशन आहे पॉलिटिकली, छाकाणि त अल्टीमेटली इमरान ख़ान खे हिकिड़ी सीट रखणी आहे, 8 ॿीहर ख़ाली थींदियूं, उन्हनि ते हिकु दफ़ो ॿीहर इलेक्शन थींदी, त अवां इन फ़ैसिले खे पाकिस्तान तहरीक इंसाफ जे फ़ैसिले खे कीअं था ॾिसो? छा तजियो अवां जो इन फ़ैसिले जे हवाले सां? आउं सम्झां थो PTI इमरान ख़ान जी पॉपुलरिटी चेक करणु थी चाहे त उन 9 सीटुनि ते इमरान ख़ान बीहे। ऐं ॿियो मूंखे ईअं थो लॻे त हू बाक़ी पंहिंजे ॿियनि उम्मीदवारनि ते एतिरो ट्रस्ट नथा कनि त वाकई उहो विनिंग कैंडिडेट्स थी सघंदा या न थी सघंदा। ऐं हुननि खे ईअं थो लॻे त शायदि पाकिस्तान जे अंदरि हाणे अवाम जेको आहे उहो इमरान ख़ान खे पंहिंजो हिकिड़ो हीरो या खणी चइजे हिकिड़ो अहिड़े क़िस्म जी का शख़्सियत क़बूल करण जे लाइ तयारु थी वियो आहे जो हू जीअं करे जेको करे हुनखे पसंदि कंदा। पर मूंखे ईअं नथो लॻे, हर इलाइक़े जी पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी अलॻि सूरत हाल हूंदी आहे। ऐं मुमकिन इहो बि आहे त उते संदसि जेके हिमायती हूंदा उहे बि उन तरह सां वधी चढ़ी उन जी सपोर्ट ऐं इलेक्शन कैंपेन में उहो कमु न करे सघनि जेको हू पंहिंजे संदी ज़ाती सीट लाइ करे सघनि था। ऐं उन खां पोइ ॿी शइ जेका थींदी उहा इहा बि थींदी त संदसि जमायत जे अंदरि जेके माण्हू हूंदा जेके उन्हनि जे लाइ उम्मीदवार हूंदा उते जे लाइ, त उन्हनि में बि जॾहिं इहे शयूं ईंदियूं त उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो इहो सुवालिया निशान हूंदो त इहा अॻिते हली करे वरी इहा सीट ख़ाली थींदी ऐं वरी उन्हनि ते इलेक्शन्स थींदियूं। ऐं ॿी शइ जेका आहे उहा ख़ुदि जेकॾहिं ही सम्झनि था त पाकिस्तान फाइनेंशियली हींअर तमामु अंडर प्रेशर आहे त छा इलेक्शन कमीशन 9 सीटुनि ते जेको ख़र्च कंदी ऐं वरी जेकॾहिं 9 मां भले 2 या 3 सीटुनि ते बि इमरान ख़ान खटे अचे ऐं वरी कुझु ॾींहंनि खां पोइ वरी उन्हनि ते इलेक्शन डिक्लेयर थिए ऐं वरी उन्हनि ते जेको आहे सो री इलेक्शन थिए त ख़ुदि छा इहो फाइनेंशियल बर्डन कोन्हे स्टेट जे मथां? त आउं सम्झां थो इहे वाइज़ डिसीशन्स न आहिनि। पंहिंजे उन आउं त हिनखे उन में थो सम्झां जेको हिकिड़ी छा चइजे माण्हू खे पंहिंजो पाण पढ़ाइण वारी या पंहिंजो पाण ते एतिरो यकीन हुजण वारी या पंहिंजे शख़्सियत खे को इल्हामी या आफ़ाक़ी का अहिड़ी शख़्सियत सम्झण वारो शायदि को हिन वटि तसवर अची वियो आहे त मां का एॾी पर्सनैलिटी आहियां, फिगर आहियां ऐं माण्हू मूंखे को एतिरो पसंदि था कनि, या ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हुनखे को ईअं थो लॻे त पाकिस्तान जे अंदरि माण्हू हुननि खे पोइ लॻी वांगुरु सफ़ा चाइण लॻा आहिनि, त मूंखे ई नथो लॻे ईअं कोन्हे। पाकिस्तान जे अंदरि वॾियूं वॾियूं शख़्सियतूं सियासत में उहे पंहिंजे वक़्तु गुज़रण खां पोइ ईअं आउट थी वेंदियूं आहिनि जो ख़बर बि कोन पवंदी आहे। पब्लिक जो ओपिनियन सिर्फ़ु जेकॾहिं फेसबुक ते ऐं व्हाट्सअप ते ॾिसी करे हुनखे लॻे थो त उहो वॾो को हीरो आहे, त खेसि शायदि यादि हुजे या न हुजे त परवेज़ मुशर्रफ खे लखा माण्हू जॾहिं फेसबुक ते फॉलो कंदा त हुन डिसीशन वरितो त कराची अची करे लथो ऐं कराची एयरपोर्ट ते लहण खां पोइ खेसि ख़बर पई त केतिरा फॉलोअर आहिनि जेके उते हक़ीक़ी तौर ते एयरपोर्ट ते रिसीव करण था अचनि ऐं केतिरा फॉलोअर आहिनि जेके सिर्फ़ु स्क्रीन ते वेही करे लाइक फिज़ा ऐं कुरैशी साहिबा आख़िर में अवां इंतिहाई मुख़्तसिर इन सवाल जो जवाबु अवां जे साम्हूं अवां खां बि वठणु चाहींदासीं त इमरान ख़ान जो इहो फ़ैसिलो त 9 सीटुनि ते इमरान ख़ान ई बीहंदो केतिरो सुठो फ़ैसिलो आहे पॉलिटिकली
ऐं इकोनॉमिकली जेकॾहिं पाकिस्तान जी सूरत हाल ॾिठी वञे त छा इहो स्टेट ते बर्डन न हूंदो त हिक ई सीटुनि ते बार बार जेको आहे उहा इलेक्शन थिए? जी अशफाक, असां ॾिठोसीं त इलेक्शन कमीशन जे फॉरेन फंडिंग केस जे फ़ैसिले जे 2 ॾींहंनि खां पोइ जीअं ई इलेक्शन कमीशन 25 सेप्टेम्बर ते इन 9 ख़ाली सीटुनि ते इलेक्शन कराइण जो शेड्यूल जारी कयो त इमरान ख़ान पारां 9 सीटुनि ते पाण बीहण जो ऐलान आयो, जेको इंतहाई मज़हका ख़ेज़ आहे। ऐं इन करे जो ॾिसो, हुकूमती नाणो जेको टैक्स पेयर्स जो आहे, असांजो पैसो आहे टैक्स पेयर्स जो, त उहो इमरान ख़ान पंहिंजी होॾ ऐं जेका पॉपुलर पॉलिटिक्स जी असां पे ॻाल्हि कईसीं, ही उनखे भोंडे तरीक़े सां इहो सॼो नाणो टैक्स पेयर्स जो नाणो इन खे विञाइण जो इहो अमल नज़र थो अचे। इन में ॿी राय का बि कोन्हे त हू भले 9 सीटुनि ते खटे, पर अल्टीमेटली हुनखे हिकिड़ी सीट रखणी पवंदी। इन जो मतिलबु इहो आहे त उन्हनि ॿियनि 8 सीटुनि ते वरी ॿीहर इलेक्शन थींदी। अव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त सिर्फ़ु जेको हिकिड़ो बैलेट पेपर थो छपजे हींअर हिन वक़्तु उन जी क़ीमत 35 खां 40 रुपया आहे। ऐं ॾींहों ॾींहुं असांजी जेका इकोनॉमीअ जी सूरत हाल वञे पई, उन में काग़ज़ जेको आहे उहो रोज़ानी जी बुनियाद ते महांगो पियो थिए। इन खां अलावा सिर्फ़ु जेको हिकिड़ो पोलिंग बूथ थो थिए, स्टेशन बि न, स्टेशन में 2 बूथ बि था थियनि, 4 बूथ, हिकिड़े बूथ जो लॻभॻि 1 लख रुपया ख़र्च थो थिए। त हिन क़िस्म जा जेके मिसाल असांजे साम्हूं अचनि था, दरअसल आउं त इनखे इहो थी सम्झां त इहे हिकिड़ो अहिड़ो मिसाल आहे जेको असांजा पॉलिसी मेकर्स आहिनि, उहे इन सॼी शइ ते विहनि, इन ते कमु कनि ऐं हिकिड़ो कानून जुड़णु खपे त हिक ई वक़्त में हिकिड़ो सो बि पार्टी लीडर फ़क़ति 2 या मैक्सिमम 3 सीटुनि ते बीह सघे थो। त इन मामले ते मां सम्झां थी त इंतहाई संजीदगीअ सां कानून साज़ी करण जी ज़रूरत आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा त इमरान ख़ान साहब पाण त मुस्तफ़ी थी चुको आहे, पर अञा क़ौमी असेंबली जी सीट तां उहा इस्तीफ़ा अञा स्पीकर मंज़ूर नाहे कई। इन सूरत में हू इलेक्शन कॉन्टेस्ट बि नथो करे सघे। जी प्रोफेसर इनाम भट्टी साहब, फिज़ा कुरैशी साहिबा, जावेद सुमरो साहब, अवां टिनी जी वॾी महिरबानी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। नाज़रीन, तजिया निगारनि जो तजियो अवां ॿुधो। पाकिस्तान जी सियासी सूरत हाल जेका आहे उहा हिन वक़्तु कशीदगी वारी सूरत हाल जेका आहे उहा वधंदे नज़र पई अचे, छाकाणि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां बार बार जेको आहे न्यूट्रल्स जेको इस्टेब्लिशमेंट खे हिकु नए नाले सां मुखातिब करे उनखे जेको आहे मुखातिब थी ऐं उन जे बारे में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करणु या उनखे जेको आहे टॉन्ट कयो पियो वञे त न्यूट्रल जेको आहे उन वक़्तु न्यूट्रल थियो जॾहिं उनखे न्यूट्रल थियण जी ज़रूरत न हुई ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि। एतिरे क़दुरु जो बलूचिस्तान में पाक आर्मी जे जॾहिं हेलीकॉप्टर सां हादसो पेश आयो त उनखे बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां जेको आहे सियासी मक़सदनि लाइ ऐं सियासी पॉइंट स्कोरिंग जे लाइ इस्तेमालु कयो वियो, जंहिंखां पोइ पाक आर्मी जेको आहे उन पारां सख़्तु रद्दमल साम्हूं आयो आहे ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ जेके कारकुन हुया, सियासी कारकुन, उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो आहे ऐं उन हवाले सां जेका आहे इन्वेस्टिगेशन जारी आहे। प्रोग्राम में अॼु ताईं एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफ़ाक़ अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।